जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय 26। हिन अध्याय खां पहले मां 25 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय जे ॿुधण खां पहले उहे 25 अध्याय बि ज़रूरु ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 26। सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय। श्री राधा दामोदर भगवान जी जय। श्री कृष्ण भगवान जी जय। गंगा स्नान जो महात्म। महर्षि नारद चवण लॻो त हे राजन, हाणे मां तोखे कतीअ सुधी बीज जे पूजन जो विस्तार थो ॿुधायां, तूं कन लाइ ॿुध। कतीअ सुधी बीज ॾींहुं सुबुह जो सवेरे जमुना जीअ में सनानु करण करे सभई पाप नास थी वेंदा आहिनि। उहो मनुष्य भुली बि यमपुरीअ ॾे न वेंदो आहे, छो त उन्हीअ ॾींहुं यमुना यमराज जी पूजा कई हुई, हुनखे दूतनि समेत खाराए प्रसन्न कयो हो। तंहिं करे उहो ॾींहुं भैया दूज ऐं यम द्वितीया जे नाले सां बि मशहूरु आहे। उन्हीअ ॾींहुं भेण जे हथनि सां कयल भोजन खाइजे ऐं भेण खे यथाशक्ति दान ॾिजे। सोने जे माणकनि मुंडनि सां उनजी पूजा कजे। पर जेकॾहिं कंहिंखे पंहिंजी भेण न हुजे त उन्हीअ खे घुर्जे त गुरुअ जे कन्या जी पूजा करे। भेण खे घुर्जे त भाउ जे वॾी आयु थियण वास्ते 8 चिरंजीवनि जो पूजन करे आसीस करे। मारकंडे, परशुराम, बलि, हनुमान, व्यास, अश्वत्थामा, विभीषण, कृपाचार्य, इहे 8 चिरंजीव चवाईंदा आहिनि। तंहिंखां पोइ भाउ खे कुंगू ऐं चांवरनि जो तिलक ॾेई हिन तरह आशीर्वाद करे। दोहिरो। जेसी हिन संसार में आहे सिज चंद्र ऐं आकाश, जल वायु अग्नि संदो, जगत अंदर प्रकाश, ब्रह्मा विष्णु महेश ऐं शास्त्र वेद पुराण, तेसी मुंहिंजो भाव जो सुखी रहे संतान। अहिड़ीअ तरह आशीर्वाद करे उनखे पाण रसोई पाए खाराए। ईअं करण करे हुनजो भाउ 12 ई महीना सुखी गुज़ारंदो। महर्षि नारद जे वाता इहे अमोलक उपदेश ॿुधी राजा पृथु हथ जोड़े वेनती करण लॻो त हे स्वामी, सभिनी खेत्रनि में श्रेष्ठ खेत्र कहिड़ो आहे ऐं सभिनी तीर्थनि में उत्तम तीर्थ बि ॿुधायो। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा पृथु, सभिनी पापनि जे नाश करण वारा, पुण्य वधाइण वारा विष्णु भगवान जे चरण कमलनि मां उत्पत थियण पुण्य रूप गंगा ऐं सूरज जी कन्या जमुना, इहे 2 तीर्थ महाफलदायक आहिनि, महाफलदायक ऐं वॾे पुण्य जे ॾियण वारा आहिनि। गंगा जीअ जो सफ़ेद जल ऐं जमुना जीअ जो कारो जल, इन्हनि ॿिन्ही जो संगम बिल्कुलु उत्तम आहे। सभिनी पापनि जे नाश करण वारी ऐं रोगनि जे हटाइण वारी गंगा नदी आहे। सभिनी पुण्य खेत्रनि में प्रयाग पुण्यकारी आहे। प्रयाग राज में ब्रह्मा विष्णु भगवान जो पूजन कयो हो। प्रयागराज में ब्रह्मा विष्णु भगवान जो पूजन कयो हो ऐं ऋषियुनि मुनियुनि घणा यज्ञ कया हुआ। सभिनी तीर्थनि में तिलक जे पुण्य गंगा जी जे 1 बूंद जे 16 हिसे बराबर बि नथो थी सघे। हज़ारनि योजननि तां यात्री जे गंगा गंगा पुकारंदा अचनि था, उन्हनि सभिनी जा पाप ईअं भस्म थी वञनि था जीअं बाहि जी हिकिड़ी छिणग काठियुनि जे वॾे ड्रिग खे जलाए भस्म करे थी छॾे। गंगा जीअ जो सनानु देवताउनि खे बि दुर्लभ आहे। जंहिं गंगा जीअ जो सनानु कयो तंहिं ॼण की सभिनी तीर्थनि जो सनानु कयो। उहे माता पिता जो बेशुमार कुलनि खे तारे विष्णु लोक में वञी वासो करे थो। गंगा जीअ जी मिट्टी, तुलसीअ जे पाड़ जी मिट्टी ऐं विष्णु भगवान जे चरणनि जी रज 3 मुक्तिअ जे ॾियण वारियूं आहिनि। जेको मनुष्य गंगा जीअ जे चवण
गंगा जीअ जे वञण जो वीचार फ़क़ति हिकु दफ़ो ई दिलि में करे थो, सो अणपुछो वैकुंठ में वञी वासो करे थो। गंगा जीअ जो नाल में तुलसीअ जी भक्ति, इहे ॿई संसार, गंगा जीअ जो नालो ऐं तुलसीअ जी भक्ति, इहे ॿई संसार रूपी फांसीअ जे कटण लाइ कात ऐं कुहाड़ो आहिनि। कारकत, मांग, पुरुषोत्तम, मंघर ऐं वैसाख आदिक महीननि में गंगा जीअ जो हिकारी वॾो महात्म थिए थो। उहो मनुष्य वरी माता जे गर्भ में नथो अचे, याने उहो अमर पद खे पाए थो। हे राजन, कृष्णा, कावेरी, गोदावरी, अमरावती, त्रिवेणी, सरयू ऐं जमुना आदिक सभई नदियूं गंगा जीअ में सदाई स्थित रहनि थियूं। सभिनी तीर्थनि ऐं खेत्रनि में काशी बि महा उत्तम तीर्थ आहे। देवताउनि करे पूॼा वेई आहे, देवताउनि करे पूॼी वेई आहे। जेको इन्हीअ जो सिमरन कनि था, पंहिंजनि पवित्र कननि सां कथा ॿुधनि था, उहे देवताउनि वारी देही पाए वैकुंठ जे विमाननि ते चढ़ी मोक्ष धाम प्राप्त कनि था। स्वर्ग जा अनेक भोग भोगनि था। हिन लोक में बि सुख संपत्ति वारा थियनि था। धर्म, अर्थ, काम, मोक्ष, इहे चारई पदार्थ पाइनि था। माघ महीने जे मकर संक्रांति में गंगा जो जल सॼे संसार खे पवित्र करे थो ऐं इंद्रलोक ॾे वठी वञे थो। जंहिं गंगा जीअ खे लिंग रूप महादेव सिमरे थो, तंहिंजी महिमा केरु कथन करे सघंदो आहे। विष्णु रूप लिंग आहे ऐं लिंग रूप विष्णु आहे। हिननि में को बि भेद कोन्हे। रुद्र संसार खे पाले थो, रुद्र संसार जी परलय करे थो। ब्रह्मा, विष्णु, महेश में जेको भेद चवे थो, उहो घणो वक़्त ताईं नरक जी पीड़ा ॾिसे थो। जेको टिनी देवताउनि में भेद भावना नथो रखे, उहो परम गतिअ खे प्राप्त थिए थो। काशीअ में विश्वेश्वर जे लिंग जे दर्शन करण सां मनुष्य परम ज्योत खे पाए थो। जेको काशीअ जी परिक्रमा करे थो, उहो सतनि दीपनि समेत पृथ्वीअ जी परिक्रमा करे थो। जिते तुलसीअ जो वन आहे या पुराणनि जी रसदायक कथा थिए थी, उते विष्णु भॻवानु पाण अची वासो करे थो। तंहिं करे पुराणनि जी कथा ॿुधण बि गंगा स्नान समान आहे। जेको पुराण वाचण वारनि जी प्रीतीअ सां पूॼा करे थो, उन्हनि खे बि गंगा स्नान करण जो फल मिले थो। गंगा जहिड़ो तीर्थ, माता पिता जहिड़ो गुरु ऐं विष्णु भॻवान खां मथे को बि देवता कोन्हे। सलोक। गायुनि में कपला गऊ, खेत्र हरिद्वार, चैनी वेदन में जीअं ओम अखर आसार, जीअं जनक घर जानकी सुहागिण खे सिंगार, आहे उत्तम हर वार, जीअं नदियुनि में गंगा नदी। गंगा जीअ जो पवित्र नालो पापन रूपी वन खे जलाइण लाइ बिजलीअ समान आहे। वेद जी माता गायत्री ऐं जल जी माता गंगा ॿई पापन खे नाश कंदड़ आहिनि। जंहिं देवीअ ते गंगा जीअ जो पवित्र जल स्पर्श थिए थो, जंहिं देहीअ ते गंगा जल जो पवित्र जल स्पर्श थिए थो, उते यम जा दूत भुलिजी बि वेझो नथा वञनि। हे राजा पृथु, गंगा जीअ जे सेवन करण सां सागर जा सभई पुट पापन जे पीड़ा खां छुटी वञी मुक्त पद खे पहुता। सो गंगा जीअ जो महात्म जेतिरो चइजे थोरो आहे। पद्म पुराण मां कारकत महात्म गंगा स्नान जो महात्म बाबति 26 अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय। श्री राधा दामोदर भगवान जी जय। श्री कृष्ण भगवान जी जय।